नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करण बावजूद नौकरी न मिली। वेटनरी डॉक्टरनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कंदड़ डॉक्टरनि पारां प्रेस क्लब सांगड़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते डॉक्टर अब्दुल रहमान लिगारी, डॉक्टर मुकेश कुमार, मोहम्मद इस्माइल बिरोही, डॉक्टर अब्दुल्ला मरी ऐं ॿिनि चयो त असां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान ॾिनो ऐं पंहिंजी महिनत सां इम्तिहान पास कयो, पर अञा ताईं सिंध हुकूमत नौकरी नाहे ॾिनी। असीं मेरिट ते आयल आहियूं, पर हुन बावजूद असांखे परेशान कयो पियो वञे। हिननि चयो त सिंध में 760 नौजवान मेरिट ते चिटा भेटी जो इम्तिहान पास कयो आहे ऐं असां अञा ताईं बेरोज़गार वेठा आहियूं। मुज़ाहिरीन लाइव स्टॉक खाते जे वज़ीर बारी पीताफ़ी ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कंदे चयो त वेटनरी डॉक्टरनि जो इम्तिहान पास कंदड़ समूरनि नौजवान खे बिना देर भर्ती कयो वञे, बिना के इंटरव्यू ऐं वेटनरी डॉक्टरनि खे नौकरी ॾिनी वञे, नौजवान में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।